अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला व अस्हाबिही उलिल करमि वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला
व अहले बैतिही अजमाइन। हज़ारन जी तादाद में जमायत आहे। ईअं छो न चवां त भला जंहिंखे जल्द मदीने पुॼण जी सिक हो दिल खोले दुरूद पढ़े। माशाअल्लाह सुभान अल्लाह। मां चयो छा जंहिंखे जल्द मदीने पुॼण जी सिक वो आवाज़ बुलंद दुरूद पढ़े। सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह। इन करे दुरूद जल्द में पढ़ायो मुंहिंजो मिठा तुंहिंजे ऐं मुंहिंजे महबूब जी। जेकॾहिं को तारीफ़ कंदो कंहिंजे बि महबूब जी त उनजे आशिक जो हां ठरंदो या न? आशिक जी दिलि ठरंदी तॾहिं जॾहिं उनजे महबूब जो को ज़िक्र कंदो आहे। त जंहिं महबूब ते तो असां दुरूद पढ़ियो उहो कंहिंजो महबूब आहे? पक्का त कंहिंजो महबूब आहे, ख़बर आहे न? पोइ ॿुधायो कंहिंजो महबूब आहे? अल्लाह जे ज़ात जो महबूब आहे न? पोइ महबूब ते दुरूद पढ़ूं उनजो आशिक करीम और रब ख़ुशि थिए, महबूब भी खुश थे, खुदा भी खुश थे। बुधाए तो पोतो असांखे छा कबे? इन करे मुझे पुनल ते जॾहिं दुरूद पढ़ण जी घड़ी अचे असल सुस्ती न कंदो कर। पर यार जेकॾहिं सच त इहो आहे त जंहिं फ़कीर जे दिल ॾे निहारींदासीं त उहो चवंदो मौला मदीने वञा। हर साल ही अथी दिल चए हिन साल हल मदीने, हिन साल हल मदीने। कलमो पढ़ियो थई जहिते उन साण मिल मदीने। हर साल ही अथी दिल चए। सभिनी जी दिल चए थी न? दिल चवंदी ग़रीबन जी, अमीरन जी न। छो त ग़रीबन खे त मदीने वारो खपे, अमीरन खे त खपनि डॉलर। कंहिंखे यूरो खपे, कंहिंखे डॉलर खपनि, कंहिंखे दिरहम खपनि। दुबई वेंदा, के स्पेन वेंदा, के रूस, के अमेरिका। पर आशिक खां पुछो काॾे वेंदे? चवंदा मदीने। ये हकीकत थव। पंहिंजे दिल खां पुछो न, कंहिं बि अमीर जे ॿार खां पुछो त जेकॾहिं ख़ुदा पैसा ॾे त काॾे वेंदे? चवंदो अमेरिका। पर ग़रीब जे ॿार खां पुछो जे ख़ुदा पैसा ॾे त काॾे वेंदे? चवंदो मदीने। छो? इन करे जो मुझे हबीबन दुआ घुरी अल्लाहुम्मा अहीनी मिस्कीना व अमथिनी मिस्कीना। ओ मुझा करीम रब मां मुस्तफा के दुनिया में भी गरीबन सा, जॾहिं मुझा करीम रब तो ॾे चा तॾहिं भी गरीबन सा। त मुझा सुहिणा खुश नसीब आहिनि। के रूस अमेरिका के चीन थिया रवाना, इंग्लैंड के लंदन के स्पेन थिया रवाना। छो ॿियनि जा पुनल बे पासे असां यतीमन जो पुनल मदीने। हर साल ही अथी दिल चए अमीरन जा पुनल बे पासे गरीबन जो पुनल मदीने। हर साल ही अथी दिल चए हिन साल हल मदीने। कलमो पढ़ियो थई
जहते तह साण मिल मदीने हर साल ही थी दिल जे अजीम महफिल आज थोड़ी निगाह त कर हिकड़े पासे बिरोही कौम के लख लख मुबारक जो अल्लाह जी ज़ात उन्हनि खे अहिड़ो बचड़ो अता फरमायो जंहिं बचड़े जे सीने के मुंहिंजे करीम रब पंहिंजे सोने क़ुरान जे लाइ चूंडे छॾे हिकड़े पासे उन बचड़े जे ख़ुशीअ जी रात आहे वरी थोड़ो अगते वध त मुंहिंजे सोने अलीउल मुर्तज़ा जे विलादत वारे ॾींहं खे छॾे ॼमण जी पहिरीं रात आहे वरी जे अञा थोड़ो अगते हल त हिन महीने में मुझे महबूब मुस्तफा जे मेराज वारी रात भी मौजूद सब खुशू कंहिंखे रब नसीब कयो हिते जेतिरा भी वेठा हो वध में वध लखापति हुंदा कोई इत्तेफाक सां करोड़पति हुंदो अरबपति शायद हिते को हुजे छो त हुनखे अरबन बा टाइम ही कोन मिलंदो त हिते किथों ईंदो जेतिरा भी ए फकीराना रूहानी प्रोग्राम थियन था जिक्र जो महफिलों दोस्तों गहराई सां ॾिसो ऐं सोचो त ही जिक्र जो महफिलों करण ऐं कराइण वारा गरीब हुंदा अमीर कोन हुंदा अमीरन मां को छो त अञा की आहे का जग में का पड़ी दुनिया खाली कान्हे का अमीर मां मुराद इहो कोन्हे को त मेडिकल स्टोर वारो आ या जनरल स्टोर वारो या कोठी वारो अमीर आ अमीर मां मुराद इहा आहे त जंहिं वटि दौलत एतिरी हुजे जो ख़बर बि न हुजे त मूं वटि दौलत केतिरी आहे उनखे हिन पासे टाइम ही कोन मिलंदो जुमे जे ॾींहुं बि पुछंदो त मौलवी फर्ज़ केॾी महिल पढ़ाईंदो ईद जे ॾींहुं बि सभिनी खां पछाड़ीअ में ईंदो केरु अमीर जुमे ते बि सभिनी खां पछाड़ीअ में ईंदो केरु अमीर ईद ते बि सभिनी खां अॻु में ईंदो केरु चओ ग़रीब ईद जे ॾींहुं सभिनी खां अॻु में ईंदो ग़रीब जुमे जे ॾींहुं सभिनी खां अॻु में ईंदो ग़रीब वरी जेॾी महिल दुआ जो टाइम थिए इहे हक़ीक़तूं अथव ॾिसंदा कयो जेॾी महिल दुआ जो टाइम थिए अमीर दुआ बि पियो घुरंदो चीचर जा ठकाव बि पियो कढंदो कपिड़ा बि पियो ठाहींदो हेॾे होॾे पियो ॾिसंदो ईअं ॼणो अजनबी वीचारो अचे फाथो आहे हिन राज में ऐं जेकर ग़रीब ॾे निहारी ते त कंधु हेठि हूंदो अखियुनि मां लुड़क बि पिया लड़ंदा दुआ बि पियो घुरंदो त या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में ये तमाम कुर्ब मुझा दोस्त कंहिंखे नसीब थींदा आहिनि चओ ग़रीबनि खे अञा ईअं चवी त मां इते जे इते तोखे क़ुरान करीम जी आयत बि पढ़ी ॿुधायां त जॾहिं महबूब मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में सहाबा वेठा हुया केरु वेठा हा चओ सहाबी वेठा हुया कंहिंजा कपड़ा फाटलड़ा हुया कंहिंजे जिस्म ते पघरड़ो लॻो पियो हो मुंहिंजे महबूब जे चइनी तरफ़नि खां ईअं वेठा हुया जे मथे निहार जिन विच तारनि में चंड चमकी रहियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे सहाबा जे सथ में ईअं चमकी रहियो हुयो जे चंड जे चौगिर्द तारा हूंदा आहिनि ईअं सहाबा जो इज्तिमा मुंहिंजे आका जे चइनी तरफ़नि खां हुयो कपड़ा फाटल हुया मिस्कीन हुया जॾहिं अमीर मके जा अमीर वॾा वॾा क़ौमुनि जा सरदार कबीलन जा सरदार मिलण आया त परे बीही रहिया छो उन्हनि खे दौलत ते नाज़ हो उन्हनि खे पंहिंजे कबीलन जे सरदारीअ ते नाज़ हो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे पंहिंजे आका ते नाज़ हो मुंहिंजे महबूब खे पंहिंजे ग़ुलामनि ते नाज़ हो उहे सरदार ॿाहिरि बीही रहिया उते बीही करे कासिद खे मोकिलियो ओ ग़रीब ॿुध त गौर सां ख़बर त मुंहिंजो रब तोसां केॾो प्यार थो करे मुंहिंजो मदीने जो घोट ग़रीब सां केॾो प्यार थो करे उन सरदारनि बाहर बीही करे कासिद के मोकलियो ओ कासिद वनी शहनशाह मदीना के जो वनी यतीमन जे यार के जो तसा फलान फलान कौमन जा सरदार हो असा फलान कबीलन जा सरदार हो मिलण त चाहूं था पर जेके फाटल कपड़न वाला बैठा थे इनन के परे कर असा जे शान जे लायक नाहे त हे पखर वाला भी बैठा होजन कपड़न के चत्तियों लगल इहे भी बैठा होजन असा सरदार भी वेहो ये मुमकिन कोने को इने करे इनन के परे कर होडो होनन जो कासिद अची रहियो आ ओ अञा पहुतो ही कोने होडो रब जो कासिद जिब्राइल वो पहुंची वची
अमीरन जो कासिद भी मुझे मुस्तफा दे अची रहियो आहे, रब्बे कायनात जो कासिद भी मुझे मुस्तफा दे अची रहियो आहे। मुझो महबूब मुस्तफा मरकज बनियल आहे। हो कासिद अञा पहुतो ई कोने को, ख़ुदा जो कासिद पहिरीं पहुची वियो। ख़ुदा जे कासिद कहिड़ो न्यापो हंदो, वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाअ रब्बे ज़ुल जलाल जो कासिद पहुतो मुझे महबूब जे दरबार में। ओ मुझा सोना, ओ मुझा मिठड़ा, चोॾीअ जे चंड खां वधीक दिल पर अञा दुनिया वारन जो कासिद रस्ते में आ। मां रब पहिरीं पंहिंजो कासिद तोॾे मोकिलियो आ। ओ मुझा सोना, मां ख़ुदा इन में राज़ी हां। इहा तारन जी झुरमट हुजे ऐं विच में चोॾीअ जो चंड जो महबूब मुस्तफा हुजे। पिरी मां इन में राज़ी आं त इहे तोसां हुजनि, तूं इन्हनि सां हुजे। कपड़ा त फाटलड़ा थन, जिस्म में त पघड़ो थन, अमीर घराणे जा त नाहिन, पर ओ मुझा महबूबा मां करीम रब जाना थो पंहिंजे महबूब जे गुलामन खे। इन्हनि जे दिल में सुबुह जो भी मां रब जी याद हूंदी आ त शाम जो भी मां रब जी याद हूंदी आ। अल्लाह कुरान जो नुज़ूल फरमायो, कंहिंजे हक़ में जो ग़रीबन जे हक़ में, कंहिंजे हक़ में। टीह ही पारा खोले ॿुधा कि कंहिं वॾेरे जे हक़ में क़ुरान जी आयत नथी हुजे। ओ मिस्कीन, ओ मिस्कीन, हकीकत इहा थई, सच इहो थई त अमीर तो जहिड़ो ॿियो आहे ई कोन को। दुनिया वारो अमीर छाखे थो चवे, मूंखे ॿुधा दौलत कहिड़ी आ? दौलत उहा कम जी जेका ॾुखे टाइम ते कम अचे, या दौलत उहा जेका सुख में कम अचे? जवाब ॾे। दौलत कम जी कहिड़ी आहे? जेका ॾुख में कम अचे न। भला यार कम जो कहिड़ो जेको ॾुखिए महल में कम अचे न। मां तोखां थो पुछां, जंहिं वटि अरबे रुपया आहिनि, खरबे रुपया आहिनि, हज़ारे एकड़ ज़मीन आहे, नौकर बि आहिनि, बंगला बि आहिनि, गाॾियूं बि आहिनि, पर जेॾी महिल क़बर में पहुचंदो ॿुधा गॾु छा खणी वेंदो? जवाब ॾे, गॾु छा खणी वेंदो? उन्हें के बुधाए छॾ, ओ दौलत वारा, ओ बैंकुन में बैलेंस गॾु करण वारा, तोखे जेको कफन ढकींदा उन कफन में गीदो कोन थई। न तुझे कफन में को गीदो आ, न तुझे कब्र में का अलमारी आ, कुछ भी कोन थई। कफन भी प्लेन थई, कब्र भी प्लेन थई। कफर में भी उहो ठहंदो, कफन में भी उहो ठहंदो जंहिंजे लाइ आशिक़नि ईअं चयो, ज़मीन में ली नहीं हो। अरे मोहम्मद के गुलामों का जो कफन में है, मोहम्मद के कफन में ना नहीं होता। दिल खोले जो मोहम्मद के गुलामों का कफन में ना नहीं होता। इन कफन में को गीदो कोन थई, पर जंहिंजे दिल में मदीने वारे जो प्यार मौजूद आ, इहो हिरख अच्छो जीअं उन दिल वारे जिस्म खे लॻंदो। समय साल गुज़री वञनि, क़बर जी मिटी बि उनखे मेरो कान कंदी आ। छो कान कंदी आ? छाजे करे कान कंदी आ? जो दुनिया जो भी दस्तूर आ, अल्लाह ताला दुनिया में करे दसियो आ त निस्बत जी खुदा वट वडी इज्जत आ। हिय मस्जिद हे मस्जिद जो सहना, बाहर कह अमीर जो बंगलो हुजे, दुनिया जो अमीर भी मस्जिद जे सहन में थुक छड़न का पहिरीं 100 दफ़ा सोचींदो। भले केर भी न हुजे,
जुबान मां थुक मस्जिद जे सहन में कोन छदी दो छो चोदो अल्लाह जो घर जमीन त मिड़ई ज़मीना पर अंदरियों ज़मीर इजाजत कोन ॾींदो चोदो ज़मीन त मिड़ई ज़मीना इन जी निस्बत निरालिया पर जेकॾहिं वॾेरो केॾो बि भलो बंगलो हूंदो जे वॾेरे जे साम्हूं न त पासो वठी दीवार थुकड़ी ज़रूर हणी छॾी छाजे करे हुन जी निस्बत वॾेरे सां हिन जी निस्बत यारनि जे यार मिस्कीनन जो मुझे मदीने वारे आम मदीने वारे घोट नामन जो कफन इन करे मेरो कोन थींदो जो हुनन जे दिल में मदीने वारे जी निस्बत मौजूद त पो तोखे छो न मुबारक ॾियां तोखे मुबारक आ मुंहिंजा दोस्त तू गरीब हकीकत में तू नहीं गरीब त वेचारो उहो आ जेको कबर में जेॾी महिल वींदो त छा खणी वींदो कुछ भी न चीचू ॻणींदो वींदो पर जेकर अञा चवी त रब जो क़ुरान इते जो ते ॿुधायई त जन माण्हुनि रुॻी दौलत गॾु कई आ उन्हनि खे बि साम्हूं रख ऐं वरी उन्हनि साधड़नि खे बि साम्हूं रख हे वीचारा द्रोही फ़क़ीर मूंखे त ख़बर नाहे अमीर हन या गरीब हन पर मां चवां थो त जेकर हक़ चओ त इहे अमीर हन जिन खे मुंहिंजे ख़ुदा हेड़ो सुहिणो इज्तिमा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ॿुधो रब जो क़ुरान अल्लाह जो क़ुरान करीम थो ॿुधाए ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रात ॾींहुं दुनिया खे गॾु करण वारा दुनिया जे लालच में वेहण वारा बैंक बैलेंस खे ॾिसण वारा रोज़ इहो सोचण वारा त मुंहिंजो बैंक बैलेंस केतिरो थियो ॿुधो रब जो क़ुरान वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ह अल्लज़ी जमअ मालन तबाही बर्बादी उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके कंहिंखे तानो था ॾियनि या कंहिंजी गिला था कनि ॿी तबाही उन्हनि माण्हुनि जे लाइ हलाकत उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके राति ॾींहुं रुॻी ॻणी नथा लख कोन थियो आहे लख पूरो थिए थियो पूरो अञा ॿ कोन थिया ॿ थिया अञा टे कोन थिया टे थिया अञा चार कोन थिया राति ॾींहुं लख 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 करे पियो वञो तूं लखनि जे पुठियां असां मदीने वारे जे पुठियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे क़ुरान ॾे निहार उन दौलतमंद माण्हूअ जे लाइ जेको अल्लाह जे राह में ख़र्च न कंदो आहे मिस्कीननि खे न ॾींदो आहे ग़रीबनि खे न ॾींदो आहे यतीमनि खे न ॾींदो आहे ग़रीबनि जो ख़्याल न रखंदो आहे अल्लाह जो क़ुरान करीम थो पढ़ी ॿुधाए मतां दौलतमंद इहो सोची त सॼण साईं जो ग़ुलाम हथ ठोकी ॻाल्हि करे वियो सूरह तौबह क़ुरान करीम जेके खोले निहार मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो आहे उन माण्हुनि जे लाइ जेके रात ॾींहुं दौलत गॾु कंदा आहिनि ग़रीबनि खे ज़कात न ॾींदा आहिनि मिस्कीननि जो ख़्याल न कंदा आहिनि ही त अहिड़ो ज़ालिम दौर अची वियो आहे जो ग़रीबनि खे ज़कात ॾियण वारा त घटि पर जेके ग़रीबनि खे सरकारी मशीनियूं नलका मिलनि उहे बि खायो था वञनि गरीबन जूं मशीनियों खायो वजन गरीबन जा नलका ओ खुदा हिदायत देव अल्लाह जो कुरान बुधो मुझे करीम रब पंहिंजे सोने कुरान करीम में फरमायो वो दौलतमंद इंसान जहरात भी हरगी दौलत सा प्यार कयो आ दौलत खे कद कयो आ जडे कब्र में पहुंचदो हशर जो दिहाड़ो थीदो रब्बी जुल जलाल सूरह मुजा दोस्त तौबह जे अंदर हुक्म फरमायो आ अल्लाह ताला फरिश्तन के हुक्म कंदो यौम युहमा अलैहा फी नारि जहन्नम तुकवा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून
मुझे बेनियाज़ रब फरमायो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके रात ॾींहं दौलत जे नशे में मस्त लगा पिया आहिनि न ग़रीब जो ख़्याल आहे न मिस्कीन जो ख़्याल आहे न यतीम जो ख़्याल आहे बस रुगी मुंहिंजो कयां अल्लाह फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां अल्लाह हुकुम कंदुसि मलाइकनि खे ओ मुंहिंजा फ़रिश्तो जीअं असांजा करीम रब जेका ही हक़ हलाल हराम खे कढे करे दौलत कढ करे दुनिया में छॾे आयो आहे उन सॼी दौलत खे खणो जहन्नम जे बाहि में तपायो इएं ॻाढ़ी कयो जीअं लोहर भठीअ में लोह खे ॻाढ़ो कंदो आहे फरिश्ता उन जे गॾु कयल दौलत खे रब जो क़ुरान ॿुधा सचो आहे या नाहे जवाब ॾे अल्लाह जे कुरान करीम ने निहार मुझे बेनियाज़ रब फरमायो अल्लाह हुकुम कंदो फरिश्तन के इनके जहन्नम जे बाहि में ये ॾाढो करे न दौलत के खणी अचो जॾहिं फरिश्ता खणी ईंदा मुझे रब फरमायो फतुक़वा बिहा हाणे पंहिंजी गॾु कयल दौलत सां इनके ॾंभण शुरू कयो जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम केॾी महिल मुंहं खे ॾंभियोसि केॾी महिल पासनि खे ॾंभियोसि केॾी महिल पुठीअ खे ॾंभियोसि मलाइका हुनखे ॾंभण शुरू कंदा रब बेनियाज़ ॾे निहार मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां ऐलान कंदुसि हाज़ा कनस्तुम लिअंफुसिकुम या उहा दौलत थई जेका दुनिया में रात ॾींहं गॾु कंदे हुए ग़रीबन जो ख़्याल न कंदे हैं मिस्कीनन जो ख़्याल न कंदे हैं यतीमन जो ख़्याल न कंदे हैं या उहा दौलत थई ताहू कंदो रब चवंदो फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून रब जो कुरान जो सचो आहे अल्लाह जो कुरान मुझे अल्लाह फरमायो वो उहा दौलत हुन जी गॾु कयल उनखे ॾंभराईंदुसि ऐं चवंदो सांस त फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून हथनि सां गॾु करे आए न गरीबन यतीमन जो रत चूसे नौकरियों पैसन ते विकणी मिस्कीनन यतीमन बेवह औरतन जो मशीनियों खाई गरीबन जा नलका खाई कूड़ा बिल ठाहे नल किथे गली लभई कान किथे नाली लभई कान बैंक में सभई पैसा रब चौदस कंहिंजे लाइ पे कई हिकिड़े मिंट लाइ सोचई त दुनिया त नथी ॾिसे पर मुंहिंजो रब त ॾिसी रहियो आहे मुसलमान उन घड़ीअ खां टिजो अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त आहे पर वरी जन हेड़ी महफिल न मचाई आया है इस तरह सुभान अल्लाह जॾहिं मुझे करीम रब ऐलान फरमायो वत्तखदल्लाहु इब्राहीम खलीला इब्राहिम के खलील जो लक़ब थो अता कया मुझा दोस्तों अजीजो फरिश्तन अर्ज़ कयो मुझा करीम रब तुझो नबी दौलत भी उनखे ॾिनी थई माल मिल्कियत भी उनखे ॾिनो थई हाणे लक़ब भी उनखे थो ॾे छो त मलाइका असुल खां वठी तहां सां सामने थोड़ो थोड़ो साड़ कंदा अथव ॻाल्हि सम्झ में कान आई मलाइक जो त ॾाढे आदम खां वठी करे उन्हनि थोड़ो यो धंधड़ो शुरू कयो हो पर इन धंधड़े में भी राज हुयो मुंहिंजो रब ॿुधाइण पियो चाहे पंहिंजे मखलूक खे बिलख़ुसूस पंहिंजे महबूब जे उम्मत खे त ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो ॾिसो त सही मुंहिंजा मलाइक भी तव्हां मां ख़ुशि कोन हा पर मां रब तव्हां मां केतिरो ख़ुशि आहियां असल में राज इहो हुयो छो त मलाइक चइबो छा किया मलाइक जी काई मंशा कोन हुंदी आ उन जो को इरादो कोन हुंदो आ उन जो पंहिंजो मक़सद कोन हुंदो आ मलाइक तो चइबो ही उनखे आ जेको रब चवंदो आ ईअं ई कंदो आ उन्हनि मलाइकनि चयो मौला इब्राहिम खे हेॾा लक़ब रब चयो त हिकमत खे मां थो ॼाणा ओ मुंहिंजा मौला ॼाणी त तूं थो पर कुझु असां बि ॾिसण था चाहियूं मुझे करीम रब फरमायो ओ फरिश्तो अर्श वारा फरिश्तो फर्श ते लही वञो जीअं बणेव वञी मुझे इब्राहिम खे आज़माए पो मोटी ॿुधायो त खलील जे लक़ब जो ओ हक़दार आहे या नाहे सुभान अल्लाह और असां ॿुधजे फरिश्ता ज़मीन ते लहंदा इंसानी सूरत वठी लहंदा
पाण में मशवरो फाइनल करे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे उन वलर बकरिन ऐं ढकिन सां झंग में बीठो हूंदो आ फरिश्ता उन खां हटी करे कुंड में बीही करे पंहिंजे पाण में सुहिणे आवाज़ में अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल शुरू कंदा अल्लाह अल्लाह सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर फरिश्ता ज़िक्र जी महफ़िल शुरू कंदा आहिनि इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल सां बीठो हूंदो आहे उन जे कन ते जेॾीमहिल अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ पवंदो आहे सुहिणो मन मोहींदड़ आवाज़ जॾहिं कन ते पवंदो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल खे छॾींदो आहे बकरिन खे छॾींदो आहे गऊन खे छॾींदो आहे सॼो तवजो उन ज़िक्र वारे आवाज़ ॾे कंदो आहे जॾहिं थोरो वेझो आयो सुभान अल्लाह सुहिणा जवान आहिनि शक्ल उन्हनि जी अजीब सुहिणनि इंसाननि जहिड़ी आहे मगर पाण में इज्तमाई शक्ल में गॾु थी करे अल्लाह जो ज़िक्र करे रहिया आहिनि इब्राहिम अलैहिस्सलाम बि गॾु वेही रहियो उन त सॼो राज़ हली रहियो आहे जेॾीमहिल इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾु ज़िक्र कंदे कंदे ज़िक्र जे मौज में अची वियो फरिश्ता ॾिठो हा हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे मालिक जे इश्क जे मौज में अची वियो आहे उन्हनि यकदम ज़िक्र बंद कयो जीअं जो मलाइकनि ज़िक्र जो आवाज़ बंद कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जीअं छिरक भरबो आहे ईअं छिरक भरे निहारे चवे थो ओ सुहिणे आवाज़ वारो ओ मिठड़े आवाज़ वारो केॾो न तव्हांजे आवाज़ में सुरूर आहे हिकिड़ो तव्हांजो आवाज़ प्यारो आहे ॿियो मुंहिंजे करीम रब जो नालो अञा वधीक प्यारो तव्हां ज़िक्र पिया कयो केॾो मज़ो पियो अचे ईअं न कयो मुंहिंजी दिलि थी चवे त वरी ज़िक्र कयो हो फरिश्ता हुया इंसानी सूरत में हुया उन्हनि चयो ऐं इब्राहिम असांजे ज़िक्र जो टाइम पूरो थी वियो चई मुंहिंजी दिलि थी चवे त ज़िक्र कयो चई जे चवीं थो ज़िक्र कयो असां करण जे लाइ तयारु आहियूं पर उन जो मुआविज़ो ॾे चई जेकी चओ सो ॾियांव चई मिड़ई बकरियूं असांखे ॾे चई सभई बकरियूं तव्हांखे ॾिनमि उन्हनि सभिनी बकरियुनि जी मालिकी फरिश्तनि जे हवाले करे उन्हनि फरिश्तनि वरी ज़िक्र जी लोली ॾिनी सोने इब्राहिम बि उन्हनि सां गॾु ज़िक्र जी लोली ॾिनी जेॾीमहिल वरी ज़िक्र जे मौज में आया तेॾों दराज़ मां वरी सचल साईं दाह कई ओ जंहिं दिलि पीता इश्क दा मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता है जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता तो इश्क जो जाम कीअं पीबो आहे ईअं कोन पीबो आहे जीअं तूं असां निमाज़ पढ़ंदा आहियूं निमाज़ में बि बीठा आहियूं गऊं बि पिया चारींदा आहियूं निमाज़ में बि बीठा आहियूं धंधो बि पिया कंदा आहियूं न न इश्क जो जाम ईअं कोन पीबो आहे इश्क जो जाम ईअं पीबो आहे जीअं सोहणे लतीफ़ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे ताता नाहे निमाज़ जा जा पसी पाण खे ताता नाहे निमाज़ सभई विञाए साज़ तंहिं पोइ तकबीर जो
इश्क जो मज़ो अठ त सही ख़बर पवे इश्क जे दरिया में टप हण त सही त ख़बर पवे इहो मोहब्बत जो जाम खुदा जो कसम जे करे हिकड़ो कतरो भी मिली वञे त सॼी ज़िंदगी चरन वांगे मस्त थी नचंदो वती छो मोहब्बत जे जाम जो मज़ो ही अहिड़ो आ चाहे हिकड़ो दफ़ो पी तो बच्चा ॿार जानियूं कुर्बान करे इन करे सोने लतीफ़ सोने सचल साईं चयो ओ जह दिल पीता इश्क दा जाम सादल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता ओ सोना सचल बुधा इहो जाम मिलंदो किया सोने सचल चयो हा बुधो त मां थो बुधाए छा थो बुधाए मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती छा लफ्ज़ आहे सिंधी जो ख़बर अथव जेॾी महिल सियारो थींदो आहे चोट उठ मस्ती कंदो आहे हर माण्हू परे थींदो बाबा परे थियो हींअर पंहिंजे वस में न आहे मस्ती छाखे चइबो आहे त कंहिं ते नज़र न पवे बसि हिकु तूं ही तूं हुजे सोनो सचल साईं थो चवे है मस्ती दे विच मुहब जो मिलिया भलो मियां मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती होद हराम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सादल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता सुभान अल्लाह सचल जेड़ो माण्हू छा थो चवे दरसया देस में सिपाही है दरसया देस में सिपाही अल्लाह अल्लाह सिपाही सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सादल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम जिक्र जे मौज में फरिश्तन डिठो हाओ इब्राहिम पांजे मौज में चयो परी जिक्र खां कयो चुप इब्राहिम अलैहिस्सलाम अखियूं खोले चयो छो था सुभान अल्लाह ये छो था कयो उन जो ए इब्राहिम तुजो किरायो पूरो थी वयो वधिक जिक्र कोन कंदासी इब्राहिम सोहणे चयो जिंदगी ते भरवसो ना है हेड़ी महफिल वरिया नसीबा आहे त अल्लाह जो नबी चवे तो ये न कयो यार परी के जिक्र जी लोली दियो चौथा दीदासी जरूर मगर असा के उन जो मुआवजो खपे जी छा खपे जी मिड़ई ढगियूं असा के जे मिड़ई ढगियूं तहा के जो तो बरी रब जो जिक्र कयो सुभान अल्लाह जॾहिं वरी रब जे ज़िक्र जी महफिल मची आ टियों दफ़ो महफिल पंहिंजे कमाल ते पहुती आ वरी फरिश्तन ॾिठो त इब्राहिम मौज में आ वरी ज़िक्र खां आवाज़ खे बंदि कयो इब्राहिम अलैहिस्सलाम वरी छिरक भरे चयो ओ जवान इहो छा कयव जे तुंहिंजो कमु पूरो थियो जे मुंहिंजी दिलि खे अञा करार कोन आयो आहे अञा ज़िक्र कयो जे हाणे तो वटि छा आहे बकरियूं बि ॾेई छॾे ढगियूं बि ॾेई छॾे हाणे छा ॾींदे इब्राहिम सुहिणो निहारे चवे थो जवाब त ॿुध सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम निहारे चवंदो आ बेशक बकरियूं भी तहां खे ॾिनम ठगियूं भी तहां खे ॾिनम पंहिंजे यार जे याद में पंहिंजे यार जे इश्क में पर इहो ख़बर यार इन्हनि ठगियुनि ऐं बकरियुनि चारण जे लाइ तहां खे कंहिं धनार जी ज़रूरत पवंदी चयूं हा जे मूंखे धनार जे सूरत में क़बूल कयो पर मूंखे यार जो ज़िक्र त ॿुधायो जेॾी महिल इब्राहिम अलैहिस्सलाम इहो आख़िरी सौदो कयो फरिश्तन अर्श दे निहारे च मौला तू जान तुझा आशिक जान असां जी जाय कान्हे का सुभान अल्लाह तो होडो वरी पंजाब मां भी जवान दाह करे उन वरी छा चयो अरे लोगो तुम्हारा क्या ओ मैं जानू मेरा खुदा जाने ओ मैं जानू मेरा खुदा जाने इश्क जंहिंजो नालो इश्क
वो मुश्क थे। इश्क ऐं मुश्क कहीं भी न की लिकण जा हुंदा थे न की छुपण जा हुंदा थे। बस लतीफ सरकार दाह करे चयो त मोहब्बत जे मैदान में कुली पो काहे छद तू सांगो सिर जो लाहूती लाहे। इश्क नांगो आहे खबर खाथन सुभान अल्लाह। उथंदे लाइ किथे चरे फकीर सजण से जो गुलाम के पहुंचाए चरे ए तहां जे मोहब्बत जो मज़ो आ त मां अर्ज़ कए दोस्तो सागी जगह ते मोटी अचां त अॼु जी जेका महफ़िल आ वॾी मान वारी आ। चो त अॼो की हिन महफ़िल में सुहिणी दिस्तार थी प्यारी आ। हाफ़िज़ साहब जो नालो छा आहे साईं? अबे जो हाफ़िज़ अनवर अली बिरोही तोखे लख लख मुबारकूं। उन जे बाबे हाफिज हाजी मियां नूर मोहम्मद बिरोही के मुबारकूं। यार प्यारे जे गोठ में खुशदार खो मानू आया न हाने दोस्त मिलियो जे खुशदार खो आयो। हां हाने सोच तुझे प्यारे जे गोठ वाला केतरा अन्या घर सुता पिया हुंदा। खुशदार वारो हिते अचे वियो बुधा तो न के कहीं घुरायो हिते जो घुराइण वारे घुरायो बहानो ठहियो। एडा दिशमिया राहिब खान ओठो गुलाम हुसैन ओठो कायमुद्दीन ओठो काथे रहियो सेवण काथे रहियो माही ओठो उहे हिते पहुंची वया। एडो काथे रही दरगाह फकीरपुर शरीफ मौलाना गुलाम हैदर साहब जेके नाला मुखे अचंदा हिते ॿिया केतिरा दोस्त वेठा हुंदा। ही अलाए किथों किथों माण्हू कंहिंजे करे आया तुंहिंजे मुंहिंजे करे न भत जे करे न। चो त ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं। ही कंहिंजो वस नाहे यार जी मर्ज़ी आ जॾहिं ॾियण चाहींदो त बहानो थींदो आ छाजे करे त महबूब के को परे भी कोने पर महबूब के जे वेझो भी कोन थई। तुझे प्यारे गोठ वारा लाइ केतरा रहजी विया बाहर अची विया। सबब केड़ो आ हिकड़े आशिक जी बोली बुधाई पोरी मोटी जा बुधाई बोली न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है। जिसे चाहे उसी को नवाज दे जिसे चाहे उसी को नवाज दे। ये तेरे हबीब की बात है। तो दिल खोले जो मैं बुरू से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखे लो मेरे खुदा मेरी लाज रखे लो मेरे खुदा। ये तेरे हबीब की बात मेरी लाज रखे लो मेरे खुदा। ये तेरे हबीब की बात है। जो बस मर्जी सब मुझे मालिक जिया कन के मैलन खो घुराए कन के घर बैठे अचन जी तौफीक न दे। जो मर्जी कह जिया जो मुझे करीम रब जी मर्जी आ। ओ प्यारे गोठ शुक्र मिल रहन वारा तहां के लख लख मुबारक हुजन जो रब तहां के एड़ी महफिल नसीब फरमाया। इलेक्शन जो दौरा वोटन ला कोन आया हूं नोटन ला कोन आया हूं आया जरूर हूं कहजे ला चो मदीने वाले घोट ला आया। मुबारक कबूला न सभिनी खे। मियां अनवर अली तव्हां के मुबारक तव्हां जे उस्ताद के तव्हां जे बाबा के
सजी जमायत के खुशदार खां आयल उन्हनि मोमिननि खे परे परे खां आयल पाड़े खां आयल सभई दोस्तो तव्हांखे मुबारक। सजण साईं जो गुलाम पंहिंजे वात मां ॾे थो पर गॾो गॾु क़ुरान जे आयत सां तव्हांखे मुबारक ॾे थो। रुकी मां नथो ॾियांव, हाणे वरी रब जो क़ुरान थो पढ़ां त रब बि तव्हांखे मुबारक ॾेई रहियो आहे। मुबारक जी माना छा आहे? ख़ुशी। ॿुध क़ुरान, इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन मुझे बेनियाज़ रब फरमायो उहे शख्स जेके डिॼनि था अण ॾिठे मां करीम रब खां। उहे शख्स जन अण ॾिठी यारी रखी आहे पंहिंजे करीम रब सां। उहे शख्स जेके प्यार कनि था अण ॾिठो पंहिंजे करीम रब सां। हिते जेके वेठा आहियूं उन्हनि अण ॾिठो पंहिंजे करीम रब ते ईमान आंदो आहे। मुंहिंजो करीम रब थो फरमाए ओ अण ॾिठो ईमान आणण वारा राति जो 11-12 बजे मुंहिंजे अल्लाह जे घर में वेही करे रब जो क़ुरान ॿुधण वारा मुंहिंजो करीम रब फरमाए रहियो आहे त तूं निथण को नहीं बेफिक्र थी। मुंहिंजो रब चवे थो मां ऐलान थो कयां तूं हिते वेही रोई रहियो आहीं, ॻोढ़ा ॻाड़े रहियो आहीं, मां अल्लाह खे यादि करे रहियो आहियां। मुंहिंजो रब चवे थो मां बि ऐलान थो कयां लहुम मग़फ़िरतुन। रब ऐलान थो करे त मां तव्हां सभिनी खे मुआफ़ करे छॾियो। वरी साॻियो जुमलो दोहरायां, अल्लाह जो क़ुरान सचो आहे। अल्लाह जो क़ुरान सचो आहे। मुझे करीम रब ब खुशखबरियूं ॾिनियूं मूं त तव्हांखे हिकिड़ी ॿुधाई रब जूं ब। हिकिड़ी इहा रब खुशखबरी ॿुधाई त मां अल्लाह जे मथां अण ॾिठो ईमान आणण वारा, मां करीम रब खां अण ॾिठो पंहिंजे मुंहं सां रोअण वारा, सॾड़ा करण वारा। रब चए थो लहुम मग़फ़िरतुन, मां अल्लाह तोखे मुआफ़ करे छॾियो ऐं अज्रुन कबीर। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए अञा वॾो जेको अज्र आहे उहो त तोखे बद में ॾींदो साईं। गुनाह माफ़, अञा वॾो अज्र। मौला अञा वॾो अज्र कहिड़ो आहे? क़ुरान ॾे हलंदासीं, अल्लाह जे क़ुरान खां पुछंदासीं तहियतुहुम यौम यल्क़ौनहु सलाम। उन दिहाड़े डुक्कर जे दिहाड़े, कहिड़े दिहाड़े? अलॻि अलॻि कहिड़े दिहाड़े? अटे जो कदर तॾहिं हूंदो आहे जॾहिं अन्न अणलभ हूंदो आहे। पाणीअ जो कदर तॾहिं हूंदो आहे जॾहिं जर ऐं बाह सुकी वेंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त अल्लाह जे महिरबानियुनि जो कदर उन वक़्तु थींदो जॾहिं सिज नेज़े जे बराबरि हूंदो, ज़मीन टामे जी हूंदी, पुट खे न सुञाणंदो, भाउ भाउ खे न सुञाणंदो, दोस्त दोस्त खे न सुञाणंदो, कोई बि कंहिंखे न सुञाणंदो। मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे ओ अण ॾिठी ईमान आणण वारा, मां अल्लाह जे घर मस्जिद में जागी करे रोअण वारा। मुंहिंजो करीम रब थो फरमाए दुनिया में गुनाह मुआफ़ कया मई, जॾहिं उते पहुचंदे त मां अल्लाह जा सलाम तोखे नसीब थींदा। अल्लाह जा सलाम। ख़बर थी उन जो मज़ो कहिड़ो आहे? हदीस ॾे निहार
मुझे महबूब फरमायो हिकड़ा जन्नती अहिड़ा हूंदा जेके वेठा त जन्नत में हूंदा लेकिन परेशान हाल हूंदा जन्नत में मज़ो को नहीं दो हूरुन में मज़ो को नहीं दो गिलमानन में मज़ो को नहीं दो हूरू गिलमान पुछंदा दियो ख़बर जॾहिं सब कुछ जन्नत में आ पोइ बि तव्हां परेशान लगा पया हो राज कहिड़ो आ जवाब ॾींदा ओ हूरो ओ गिलमानो तव्हां में कहिड़ो मज़ो आ जी बाक़ी तव्हांखे छा खपे जी मज़ो त उहो आ जेको यार जे दीदार जो आ ये तो सब कर्म ॿुधाया मई रब जा पर जेको मदीने वारो कर्म कंदो उन जो त को अञा अंदाज़ ही निरालो आ ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल पर ॾिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा किया रंग थोला ए बुरा बख्शिरा ए वंड वंडण ॾिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल भरो ॾिस जा महशर दिहाड़े ओ मुझो सजणो ॾिस जा किया रंग थोला ए तोही छदा ए बुरा बख्शिरा ए वंड वंडण ॾिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा अजीब मज़ो आ आदम भी हूंदो ईसा भी हूंदो याकूब यूसुफ मूसा भी हूंदो उहो वक्त थींदो उहो वक्त थींदो केरो कम न ईंदो उते मुस्तफा जो कम अचण ॾिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल भरो ॾिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा कीअं रंग थोला ए बुरा बख्शिरा ए ॾोही छॾा ए वंड वंडणो ॾिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा हिकिड़ो मिसरो बाक़ी ॿुध सिज हेठि लहंदो मैदान तपंदो अमलन जो कांटो दरमियान लगंदो ओहो ॾुखियो वेलो ओहो ॾुखियो वेलो करे ॾींदो सवलो मुंहिंजे पुनल जो हथ ॾियण ॾिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा महशर दिहाड़े ओ मुझो दिल भरो ॾिस जा ख़बर ई कान थी पए त रात कीअं थी गुज़रे मियां अनवर अली तोखे मुबारक हो तुंहिंजे बाबे खे तुंहिंजे मिटनि खे जमायत खे मुबारक हो अल्लाह जे हिन कर्म जे मथां खुदा जे हिन कुर्ब जे मथां थोड़ो अॻिते हल अॼोको ॾींहुं तारीख़ काई रजब जी यादि अथव सुभान अल्लाह 13 जो ॾींहुं 14 जी राति सोणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे ॼमण जो ॾींहुं ऐं दुनिया में अचण जी पहिरीं राति कंहिंजी सोणे अली कंहिंजी ॻाल्हि वरी वरी चओ कंहिंजी अलीअ खे सुञाणी थो नालो ॿुधो अथई न कोन ॿुधो अथई जवाब ई कोन ॾिनव अली त अली याद अली उहो आहे जंहिंजे नाले वठण सां ख़बर अथई छा थींदो आहे छा थींदो आहे सुभान अल्लाह मुंहिंजे मदीने जे घोट फरमायो त मुंहिंजे अलीअ जो ज़िक्र करणु इबादत आहे ज़िक्र अली इबादत सोहणे अलीअ जो ज़िक्र करणु गाला गाला सोहणे अलीअ जो ज़िक्र करणु इबादत आहे मुंहिंजे सोहणे अबू बकर सिद्दीक़ दिलबर जो ज़िक्र करणु बि ख़ुदा जी रहमत आहे
सोने उमर, सोने उस्मान, तलहा, जुबैर मुझे महबूब मुस्तफा जे हिक हिक आशिक जो हिक हिक गुलाम जो जिक्र करण अल्लाह जे रहमत जी निशानिया पर मुझे अली जो जिक्र करण इबादत मान तो जो मुझे मदीने जे मीर फरमाए असा ओहे सुन्नी आहियूं जेके अबू बकर सिद्दीक जो नालो ॿुधी बि दिल ठारे विझंदा हो मां सोने अली जो जिक्र बाद में थो कयां पहिरीं अबू बकर सिद्दीक जो तोखे जिक्र थोड़ो ॿुधायां इन करे जो वेचारा मुसलमान माण्हू उन जो पंहिंजो नसीब आहे अबू बकर सिद्दीक जे नाम तां कुर्बान वञा मुझे महबूब जे गुलामन जो नालो ॿुधी त ख़ुश थींदा आहिनि पर मुझे महबूब जे बचड़न जो नालो ॿुधी थोड़ी अंदर में तंगी महसूस कंदा आहिनि ये उन्हनि जो पंहिंजो नसीब फिटल आहे असांजो कोई ॾोह कोन्हे को सोणो अबू बकर सिद्दीक अमड़ जे पेट में उनजी अमड़ बुतन जी पूजा करण वारी आ बुत पंहिंजे जे साम्हूं वेंदी आ जेॾी महिल बुत जे साम्हूं वेंदी आ उनखे सजदे करण जी कोशिश कंदी आ पेट में सूर थींदो आ तकलीफ़ थींदी आ सजदो करे कान सघंदी आ बुत जी इबादत करे कान सघंदी आ जेतिरा दफ़ा आई आ वापसि मोटी वई आ नेठि उन वक़्त जे राह बने वई आ एतिरी उमिरि गुज़री आ कॾहिं ईअं कोन थियो आ हाणे ईअं थो थिए जेॾी महिल मां पंहिंजे इरादे सां अक़ीदे सां अचां थी पंहिंजे पूजींदड़ जे साम्हूं वेहां थी अञा वेहां मस थी कमु शुरू ई कोन थी कयां पेट में दर्द थो थिए तकलीफ़ थी थिए वेही न थी सघां उन पुछण वारे पुछिस त ॾे ख़बर पेट सां त कान हई जी पेट सां त आहियां भई पुछे जे पेट सां आहीं त तुझे पेट में उहो जवान अची वियो आहे जेको हिननि बुतनि खे मञण वारो कोन्हे को ओहो जवान तुझे पेट में अची वियो आहे जेको पुतन ज्यादा झुकण वारो कोन्हे को तोखे भी झुकण खां रोके रहियो आहे इन करे वञी इंतजार कर इहो वक्त वारो जवान राहिबन खे भी ख़बर हुई त अबू बकर मां जे पेट में आहे त वक्त वारो आहे उन्हनि खे भी ख़बर हुई उन बुहीरा राहिब खे भी ख़बर हुई जॾहिं सुणे अबू बकर सिद्दीक रस्ते में ख्वाब लधो त चंड मुंहिंजे झोलीअ में आयो आहे जी अजीब ख्वाब जी मुबारक थी जंहिं यार जे लाइ मां जिंदगी सिकी सिकी गुजारिया अबू बकर तो के मुबारक हो दिलबर तुझे हंज में हिकड़े ॾींहुं सुम्हंदो उन अबू बकर जो जिक्र बुधी दिल ठरी पई लेकिन मुझे अली जो जिक्र बुध वो मुझो दिल पर अली पंहिंजे जीजल अमड़ जे पेट में आ छो त अॼु ॾींहुं हुन जे विलादत जो आ आखिर में मेराज जो जिक्र भी इंशाअल्लाह ताला थींदो फिलहाल घड़ीअ खे हीअं करे छॾियो आ अञा ताईं घड़ीअ ॾे निहारण जो तसव्वुर कोन कयो आ ओ ईमान वारा गौर कर मुझे सुणे अली मुर्तज़ा जी ज़ात हा ज़ात आ मुझे दिल पर अली जे अमड़ जो नालो भी फातिमा है नालो चाहे अली जे अमड़ जो गाला गाला चाहे फातिमा बिन्त असद छा नालो आहे फातिमा बिन्त असद फरमाईंदी आहे सुहिणी मुंहिंजो महबूब बचड़ो मुंहिंजे पेट में आहे अजीब माजरा है जेॾी महिल मदीने जो घोट साम्हूं ईंदो आहे त सुणो अली जंहिं अमड़ जे पेट में आहे उहा फातिमा बिन्त असद ॿुधाईंदी आहे जीअं महबूब मुस्तफ़ा जे चेहरे ते मुंहिंजी निगाह पवंदी आहे कहिड़े बि कम सां वेठी हूंदी आहे मुंहिंजे जिस्म मां आवाज़ ईंदो आहे उथी नबियनि जो सरदार अची रहियो आहे अम्मा फातिमा बिन्त असद फरमाईंदी आहे इहो मामूल बणिजी वियो मुखे खानदान जे माण्हुनि चयो फातिमा ॻाल्हि ॿुध असांजे कबीले जे रवायतुनि जे ख़िलाफ़ आहे कबीले जी रवायत आहे सुणो मुहम्मद नंढड़ो आहे उमिरि में तोखां नंढो आहे तूं वॾी आहीं रवायत कबीलनि जी इहा आहे त वॾा उथी बीहंदा न आहिनि नंढा उथी बीहंदा आहिनि तुंहिंजे अचण जे करे इन सुणे मुहम्मद बिन अब्दुल्लाह खे उथणु घुरिजे तूं इहो छा थी करी जवाबु ॾींदी आहे ओ मूंखे किस्सा ॿुधाइण वारा मूंखे कबीलनि जा कानून ॿुधाइण वारा मूंखे छो था ॿुधायो मुंहिंजो त वसई कोन्हे को इन महबूब खे ॾिसां थी ख़बर नाहे केरु आहे जेको मूंखे उथण ते मजबूर करे थो छॾे सलाह कयूं त हाणे ईअं नथा कयूं चयूं ॾिसूं था तोखे उथण वारो कीअं थो मजबूर करे ख़बर पियनि त मदीने वारो मीर हिन गलीअ खां अची रहियो आहे मुंहिंजा दोस्त ज़ंजीरनि में जकड़ीनि था टंगूं बि ॿधनि था बाहूं बि ॿधनि था फुलनि वांगुरु रसां ॿधी करे मुंहिंजा दोस्त मुंहिंजे दिल पर अलीअ जे अमड़ खे अली पेट में
अली अमर जे पेट में आ फातिमा बिंत असद खे बधन था कुंड ते थी वेहन था चवनि था हाणे ॾिसूं त तोखे उथारण वारो कीअं थो उथारे उन्हनि खे कहिड़ी ख़बर त अचण वारो जिए मुझो महबूब मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामू आयो फातिमा बिंत असद जी हस्बे मामूल थंदिया अज जंजीरूं लगियूं पयूं हन रसा लगा पयन बधी पईया लेकिन मुझा दोस्त जेके रब रखे ते केर चखे मुझो करीम रब पंहिंजे महबूब जो मकाम दुनिया के ॾेखारण वारो आ फातिमा बिंत असद जी हस्बे मामूल थंदिया ये उठी बीठी काडे व्या रसा काडे वयो जंजीरूं काडे व्या तुझा ठुल काडे तुझा किला व्या अद बसा उठी करे मुझे हबीब जो इस्तकबाल करण शुरू कयो थे सुभान अल्लाह सोहणो अली उहो थई जे अमड़ जे पेट में मुझे मुस्तफा के सुञातो सोहणो अली उहो आ जे अमड़ जे पेट में मुझे हबीब के गाला गाला ये छो न चवा ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओ हथ मथे करे सुभान अल्लाह निहार जो मता को पासे में हेठ हथ वारो हुजे अज त हथ मथे कर अली जे नारे जे सदके बेड़ो पार थी वे ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो चहने यारन सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो यारियां वारो आ यार ओ हथ मथे करे जंहिंजो मुर्शिद सजण साईं पगदार ओ हथ मथे करे मुबारक थव आशिको छो टिकट जन्नत जी हैदर आदी दो टिकट जन्नत जी हैदर आदी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडी दो टिकट जन्नत जी हैदर आदी दो छो जन्नत जी टिकट ॾींदो जो पंजतन पाक में शामिल आहे पंजतन पाक के साम्हूं रखो जन्नत कहजी आहे जन्नत बनाइण वारो ख़ुदा मालिकी मुझे महबूब मुस्तफा जी जन्नत खुदा जिया मालिकी महबूब मुस्तफा जिया सरदारी हसन और हुसैन जिया औरत जी सरदारी अम्मा फातिमा ज़हरा जिया पंजन मां बच्चो कहर मुझो सोनो अली खुदा जो शेर उन जो कम कहड़ो सरदार हसन और हुसैन मर्दन जा हुदा खातून जन्नत औरतन जी हुंदी मदीने वारो त मोकलण वारो आ मालिकी ॾियण वारो आ बाकी मुझो अली बचो मुझे मदीने जे गोट फरमायो अदा अली या अली अंत अकी फि दुनिया वल आखिरा ओ मुझा सुना दाली तू दुनिया में भी मुझो भावा आखिरत में भी मुझो भावा ए जन्नत जो टिकट तुझे हवाले पर दी जहां उन खे जेको अबू बकर उमर उस्मान सा प्यार करवारो हुजे टिकट जन्नत जी हैदर आदी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडी दो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओ हथ मथे करे जेको जन्नत वञण लाइ तयार ओ हथ मथे करे जंहिंजो चइनी यारनि सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओ हथ मथे करे ओ मुंहिंजो दिलबर अली ओ मुंहिंजो सुहिणो अली जंहिंजी अमड़ दिल में ख्याल थी करे सुहिणो अली पेट में अञा बचड़े जे अचण में कुछ टाइम छो न वञी काबे जो तवाफ करे अचां बचड़े ॼमण खां पोइ वरी 40 ॾींहं कान वञी सघंदसि दिल में ख्याल करे आई आ काबे जो तवाफ करण कहे उनखे घुरायो जो घुराइण वारे
खुशदार को मानू छो आया चो अदे अनवर जे अदो अनवर च नूर मोहम्मद अदे नूर मोहम्मद खुरायो तरह खुशदार को आया न छो त अंगण जो नूर मोहम्मद जो आ त मेहमान भी हो खुराइंदो न जाहिद हुसैन मेहमान के दावत बेन दावत दिनी यानी जेको मालिक होंदो आ दावत वो दीदो आ काबे जो मालिक केरा जवाब छो न थो दी केरा उन सुनी फातिमा बिनत असद के हुक्म कयो थी दिल में ख्याल आयो त नीह को नहा रब पाण घुरायो ओदा काबे जो तवाफ वाले खबर तहमल पई हां हे छा तो थे निहारे त का औरत को ने के हाणे छा थींदो आवाज तो अचे कहदे थी दिसी काबे के पाणी तो बाबा ही हिस्सा कया अंदर अच माथो आणे सुभान अल्लाह राज केड़ो हो राज केड़ो हो आशिकन इन राज के गोलियो सही जन पेरी पैर खणंदो आ अता पैर त नौ थो दिसजे तू असा चौंदासी पैर नौ आ पर 100 पैरन मां पेरी पैर कढंदो तो चरिया ही 99 ॿिया थो पैर ही थव पेरी पैर कढंदो आ न ये आशिक भी इश्क जो पैर खणी जने अगते था त भला अग में केरो काबे में कोन जाओ अच्छी अच्छी सुनो अली काबे में जो राज केड़ो हो आशिकन बनी मुजा दोस्त गुजारत के भगो हिस्से में ना पत्ती में ना पर सजी बनी भगो त राज इहो हुयो जो दुनिया के त खबर का नहीं पर खुदा के त खबर हुई त जोड़ केड़ो ठाहणो आ त मुझे रब एई फैसलो कयो त रब्बुल आलमीन जे घर जो पैदा थल घोट हुजे रहमतल लिल आलमीन जे घर जी पैदा थल न्याणी हुजे इन जो जोड़ो रब ठाहे दरमियान मा हसन हुसैन जेड़ा गुलाब जा गुल कढी घोट काबे वारे जो कुंवार गुंबज खजरा वारे जी आए है जोड़ो त दिस मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुनो हसन अची वियो दुनिया में मुझो महबूब आयो अदाली मुबारक थी हा मुझा दिल भर नालो छा थो रखी हर जवान ताकत वारो जंगी जवान छो त अली अली आ न सोहणे अली का पूछो वियो सोहणा अली तुझी पसंदीदा शे ची आहे ची केड़ी ची जून जुलाई ने गर्मी जे इंतहा जो महीनो होजे रमजान जो महीनो होजे सिज चवे त अज न गर्मी कया कदह कया मां अली जी पसंद ई आए सिज के पाजो आब ई ताब होजे जमीन तपीटा में जहड़ी होजे मां अली थो चवा त महीनो रमजान जो होजे आई वरी मैदान जंग जो होजे मां अली के रोजो होजे त खबर पवे त अली के चेबो तो असा जी पसंद छा होंदी आ अल्लाह करे रमजान हेल थद में जे त बटे रोजा रखो अली अली त करी तो पर अली जो इश्क त दिस सोने अली जी पसंद त दिस मौला अली जी पसंद इहा है त सिज पंजे ताबो ताब सा होजे महीनो रमजान जो होजे मैदान जंग जो होजे अली जे हथ में तलवार होजे अली रोजे सा होजे पो दुश्मन सामो होजे अली जो वार होजे राजी रब्बे सतार होजे सुभान अल्लाह उन दिल पर अली जने बचड़ो जानो नालो रखयो हरब जंग वारो ताकत पहलवान जेका बड़ी माना वठ मुझो मदीने जो घोट आयो अदा अली मुबारक हा मुझा महबूब नालो छा रखयो तई हसन नालो छा रखयो ते हरब आका फरमायो हरब न हसन मुझा महबूब कबूला वरी वारो आयो बचड़ो जाओ अदा अली मुबारक थे हा मुझा का नालो छा तो रखी हरब आका फरमाए न नालो हुसैन ओ मुझा सुना भला बई नाला अजीब मुझे आका फरमाए ओ अदाली आदम का वठी करे अजडी हतई मुझे करीम रब मुझे शहजादन जनाला जन्नत जे पर्दन में छुपाए रखया।